उन्हीं जो कोई खाड़ तेल न निकितो आहे। ज़ाहिरा इन्हीं ते माना अमल थियो वञे, ज़ाहिरा ॿारनि जी तालीम जेकी आहे इहा सुठी थी वञे। इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि, ॿार जेके आहिनि, रुलंदा वेंदा आहिनि होटलनि में हेॾे होॾे, उन्हीं ते वधीक और वीचार करे साईं कोई सहूलियत न आहे न, सवारी जी सहूलियत न आहे त पोइ पांधी वेंदा न। किननि वटि मोटर जी सहूलियत आहे, को 15-16 साल थी विया आहिनि जीअं ठहियो आहे, माना हिन जो को कमु न आहे थियो। असांजा छोकिरा रेती पंधु वेंदा आहिनि या उॿाड़े पंधु वेंदा आहिनि। इन जी असांजी उॿाड़ो 7-8 किलोमीटर सम्झे पंधु वेंदा आहिनि। को अहिड़ो सहो न आहे, ग़रीब माण्हू काॾे वञनि सम्झे। का सवारी न आहे, पंधु वेंदा आहिनि, न का गाॾी हलंदी आहे, न का ॻाल्हि न मोहाड़। उहो चूंडियल नुमाइंदा त बसि ईंदा आहिनि माउंटन जे ख़ातिर, वरी पोइ हेॾे केरु ईंदो ई बि न आहे। हे उन ॾींहं जी ठही पई आहे, हिन टाइम त का शइ न आहे थियो। असांजा ॻोठाणा जेके बि इलाइक़े जा छोकिरा आहिनि तमामु तकलीफ़ में आहिनि सम्झे। ऐं ठही खड़ी आहे, हिन टाइम त को सुख न आहे हिन बिल्डिंग जो न। असां हितां इहो कंदासीं त महिरबानी करे इन जो कमु थिए त असांजा बचड़ा हिते सवला स्कूल में माना तालीम हासिल करे सघे। पैदल असां घणा ई ॿार वेंदा आहियूं। 5 किलोमीटर असांखे रेती स्कूल परे आहे, उॿाड़ो स्कूल 7 किलोमीटर परे आहे। मां जेतिरा घणा ई ॿार पंधु वेंदा आहिनि स्कूल। सर्दियुनि जो सबबु असांजे लाइ ॾाढो ॾुखियो थींदो। महिरबानी करे असां सरदार मीर शहरियार ख़ान खे अर्ज़ु कयूं था त असांजो यूसी जंगल मलिक में असांखे स्कूल खुलाए ॾियनि। जीअं तव्हां मुंहिंजे पोयां स्कूल ॾिसी रहिया आहियो, ही सरकारी स्कूल 15 सालनि खां इते आध में खड़ो आहे, जंहिंजे करे असांजे ॻोठ जंगल मलिक जा ॿार पढ़ी नथा सघनि। हितूं उहे सवारी जे करे रेती या उॿाड़े 5 किलो रेती ऐं 7 किलो उॿाड़े ताईं सफ़र करे सघंदा आहिनि। सवारी न हुजण जे करे 100 मूं 10% ॿार जेका सवारी न हुजण जे करे 10% ॿार वेंदा आहिनि पढ़णु, ॿिया हिते ई नथा पढ़ी सघनि। ही बिल्डिंग जो कमु हिते 15 सालनि खां आद में आहे। असां शहरियार ख़ान शहर जा माताब या सिंध हुकूमत खे अर्ज़ु करियूं था स्कूल असांखे ठाराए ॾिए, जीअं हिन ॻोठ जा ॿार आसानी सां तालीम पिराए सघनि।